अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा अस्म रब्बिही फसल्ला सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइयों अज़ीज़ों, कुरान मजीद जी आयत सबूरी जेका गुज़िरियल जुमन ते मूंखां आलो तिलावत कई हुई, अॼोके जुमे ते बि उहा साॻी आयत सबूरी मूं तिलावत कई आहे। अल्लाह साईं इरशाद फरमायो क़द अफ़लह मन तज़क्का, जंहिं पाण खे पाक कयो उहो कामयाब थियो। व ज़करा अस्म रब्बिही, ऐं पंहिंजे रब करीम जो ज़िक्र कयईं, पंहिंजे रब जो नालो वरितईं। फसल्ला, ऐं नमाज़ पढ़ियईं। टे ॻाल्हियूं अल्लाह ताला इरशाद फरमायूं, तक़वा ऐं परहेज़गारी ज़ाहिरी ऐं बातिनी पाकाई, ॿियो अल्लाह जो ज़िक्र, ऐं टी नमाज़। इन्हनि टिनि शयुनि खे अल्लाह ताला इंसान जे कामयाबीअ जो ज़रियो बनायो आहे। जेके शख़्स पंहिंजे रब करीम जल जलालहु व मनवालहु खे यादि कनि था, नमाज़ पढ़नि था, ख़ुदा जो ज़िक्र कनि था ऐं पाक साफ़ रहनि था, बस उन्हनि जे लाइ अल्लाह ताला फरमायो कामयाब आहिनि। असां दुनिया जे हिसाब सां दुनिया जे शयुनि खे पंहिंजे कामयाबी जो ज़रियो बनायो आहे।
अगर जो उहे शयूं दुनिया में असांजे लाइ खणी भली ज़रूरी बि हुजनि, पर उहा शइ फना वारी आहे, ख़त्म थियण वारी आहे। कुछ वक्त उहा शइ हूंदी आहे ऐं कुछ वक्त खां पोइ उहा वरी पाण खे छॾे वेंदी आहे। दुनिया आहे दुनिया, हक़ीक़ी माने जी कामयाबी आहे अल्लाह पाक जे ज़िक्र में। रब्बुल आलमीन जल जलालुहु मन वालू असांखे हिन दुनिया में जेको दीन ॾिनो आहे, यानी दीन इस्लाम, इहो असांजे दुनिया जे भलाई जे लाइ बि आहे त आख़िरत जे लाइ बि आहे। इस्लाम, मुसलमानीअ, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल असांखे दुनिया जे ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो बि सेखारियो आहे। तिजारत आहे, उन जा बि के उसूल आहिनि। मुआशरत आहे, उन जा बि के उसूल आहिनि। मिटी माइटी, ओड़ो पाड़ो, उन जा बि उसूल आहिनि। ॿियनि माण्हुनि सां वास्ता तालुक रखण, उन जा बि उसूल आहिनि। पर तव्हां हैरान थींदो, अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू जंग ऐं झेड़े जा उसूल मुक़ररु फरमाया। हालांकि झेड़े में, जंग में, ॿिए सां विढ़ण में, दुश्मन खे मारण में, दुश्मन खे हेठि करण में माण्हू खे जेको खपे सो करे, पर न, अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू ऐं उन जे प्यारे हबीब मुस्लमान खे ज़िंदगी गुज़ारण जा सभु उसूल सेखारिया। पर दुश्मन सां लड़ाईअ जे टाइम ते बि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिकिड़ा उसूल सेखारिया आहिनि। उन्हनि उसूलनि खे तव्हां मथे नज़र रखो ऐं दिलि में हटायो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त इस्लाम जहिड़ो पूरी दुनिया में अमन पसंदि को दीन जो आहे ई कोन। हीउ जेको मौजूदा वक़्तु हले पियो, इन वक़्त में पूरी दुनिया में मुसलमान खे ख़्वार कयो थो वञे। मुसलमान दहशतगर्द आहे, मुसलमान दहशतगर्द आहे, मुसलमान दहशतगर्द आहे, मुसलमान दहशतगर्द आहे। इहा प्रोपगंडा कई थी वञे, जंहिंजे नतीजे में मुसलमाननि मुल्कनि जे मथां हर जाइ ते मज़ालिम थी रहिया आहिनि। पर हक़ीक़त में जंगी इस्लाम जे मथां नज़र आहे ऐं उहे ॾिसनि था त इस्लाम कॾहिं बि जंग जो ऐं झेड़े जो ऐं फितने जो ऐं फसाद जो सबबु कोन्हो आहे। हिकिड़ो वाक़ियो मुंहिंजे यादि अचे थो, मां उहो ॿुधाए पंहिंजे मौज़ूअ ते अचां थो। दुरूद मुंहिंजे हबीब करीम ते बुलंद आवाज़ मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। ग़ालिबन मां में बि तव्हांखे वाक़ियो ॿुधायो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत मुआज़ बिन जबल। सभई जो रज़ी अल्लाह ताला। पीउ जो नालो जबल, पंहिंजो नालो मुआज़। जलील क़दर सहाबी आहे। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक हयातीअ में, पंहिंजे पाक ज़िंदगीअ में हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे यमन जे तरफ़ रवानो फरमायो आहे। ऐं मुआज़, मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे यमन जे तरफ़ मोकिलियां थो। उते वञ, जिहाद कर, जंग कर, अल्लाह जो पैगाम पहुचा। उन मुल्क में जेके मज़लूम मुसलमान रहनि था, ग़रीब रहनि था, उन्हनि जे मथां काफ़िर ज़ुल्म कनि था, उन्हनि मिस्कीननि ग़रीबनि जी मदद जे लाइ हे लश्कर वठी वञ। मां मोहम्मद करीम तोखे लश्कर जो सिपा सालार करे मोकिलियां थो। महबूब पंहिंजे हयाती में, पंहिंजे ज़िंदगीअ में, पंहिंजे मौजूदगी में उन सहाबी खे तयार थो करे ऐं हुन जे हवाले लश्कर थो करे, हुनखे तयारी जो हुकुम थो फरमाए। ॿ ॾिहाड़ा तोखे मोहलत आहे, 2 ॾींहंनि में मुकमिल तयारी कर ऐं 2 ॾींहंनि खां पोइ तूं रवानो थी। इहे 2 ॾिहाड़ा तूं लटो कपिड़ो सवारी वग़ैरह ठाहे तयार कर, घर जो ख़र्च पखो वग़ैरह जेको खपई तोखे बैतुल माल मां मिलंदो। 2 ॾिहाड़ा तरसी 3 ॾिहाड़े रवानो थी। मां मोहम्मद करीम खां मोकिलाए तोखे रवानो थियणो आहे। 2 ॾिहाड़ा गुज़री विया, लश्कर तयार थी वियो, हज़रत मुआज़ बिन जबल तयार थियो। जब रवानगी जो वक़्तु आयो, इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मुआज़ खे फरमाइनि था, ओ मुआज़ जी क़िबला,
उठ ते चढ़ हाज़िर उठ ते चढ़ियो नबी करीम अलैहिस्सलाम हुन जे उठ जी मुहार वरती मां जो क़िबला ॾुखी ॻाल्हि आहे मां ग़ुलाम नौकर सहाबी अवां जे मथां कलमे भरण वारो उठ ते तव्हां प्यादल मुंहिंजी मुहार वठी का हलो इहो सुठो त आहे पाण फरमाइनि था जीअं मां मोहम्मद कयां तोखे मञणो मदीने शरीफ का ॿाहिरि निकिता यमन जे तरफ़ रवाना थिया इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रात बाबरकात मुहार मुबारक हुन जी वठो था वञनि मुंहिंजा दोस्त ग़ुलाम उठ ते सुवारा आका पंध पियो हले हुज़ूर करीम खे अर्ज़ कई क़िबला अवां तरसी पओ पाण फरमाइनि था बाज़ ॿ टे नसीहतूं तोखे करियूं आहिनि इन जे लाइ मां तोसां गॾु थो हलां भली माज़ जंग ते वञ झेड़े लाइ वञी जंग जे लाइ यमन में इस्लाम जे लाइ तबलीग वञी कर पर मां तोखे ॿ टे नसीहतूं कयां थो उसूल ॿुधायां थो न उसूलनि ते अमल कजां उहे विस्तार जा न मां प्यादल इन्हीअ जे करे हलां थो त तूं सुवार हुज मां प्यादल हुजां जे मुंहिंजी ॻाल्हि तोखे दिमाग़ में वेहे हाज़िर सही पाण फरमाइनि था पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जॾहिं यमन में पहुची त आगराई न कजां आगराई न कजां हमलो न कजां आगराई न कजां छा कयां नबी करीम जी रात बाबरकात फरमाइनि था जेकॾहिं उते पहुची ऐं उते पहुचण खां पोइ तूं माण्हुनि खे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जी तलक़ीन कजां अल्लाह जे वहदहू ला शरीक हुजण जो पैगाम न ॾियां महबूब नबी जे आख़िरी नबी हुजण जो पैगाम न ॾियां क़ुरान करीम जे अल्लाह जे किताब हुजण जो पैगाम न ॾियां हक़ जो पैगाम पहुचाइजां ऐं माज़ जेकॾहिं हिकिड़ो माण्हू उन्हनि मथां तुंहिंजी दावत क़बूल करे ऐं मुस्लमान थी पवे उहो तुंहिंजे लाइ एतिरो भलो आहे जेकॾहिं जंग करे 100 ॻाढ़ा उठ हासिल करी उन 100 ॻाढ़नि उठनि हासिल करण खां हिकिड़ो मुस्लमान बनाइण वॾी ॻाल्हि आहे जंग कबी जहिड़ो कबो माल थींदो गनीमत जो माल ईंदो लश्कर खे सभु कुझु फ़ाइदो थींदो माली तरह फ़ाइदो अरब में ॻाढ़नि उठनि जी वॾी इज़त ई सरकार फरमाइनि था 100 ॻाढ़ा उठ तोखे मिलल जंग करण सां ऐं हो न तोखे तबलीग करण सां हक़ जे पैगाम पहुचाइण सां सच चवण सां हिकिड़ो मुस्लमान रुगो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह करे इस्लाम में दाख़िल करे वञे त 100 उठनि जे माल खां हिकिड़ो मुस्लमान वधीक हाज़िर क़िबला आगराई कोन कंदुसि पाण फरमाइनि था नंबर 2 जेकॾहिं तूं आगराई न करी ऐं काफ़र आगराई कनि तोसां विढ़नि तोसां जंग कर त जंग ज़रूर कजां पर ॻाल्हि ॿुध उन जंग जे दौरान हुननि जा ॿार न मारजां औरतूं न मारजां पोढ़ा न मारजां उन्हनि जा इबादत कंदड़ इबादत खाननि में वेही अल्लाह अल्लाह करण वारा यहूदी हुजनि ईसाई हुजनि बुत परस्त हुजनि भली पंहिंजे मज़हब जी पूजा कंदड़ हुजनि पंहिंजे इबादत खाननि में वेठा हुजनि उन्हनि खे न मारजां जेकॾहिं उन्हनि जूं तोखे मरियूं मंदर साम्हूं अचनि उन्हनि खे न ड्राहजां उन्हनि जा खूह न बर्बाद कजां उन्हनि जो माल न मारजां उन्हनि जा वण न कपजां उन्हनि जे फसल खे बर्बाद न कजां छो त मां मुहम्मद रहमत लिल आलमीन थी आयो आहियां अल्लाह ताला फरमाए थो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां अल्लाह जे ज़ात बाबरकात तो महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सभनी जहाननि जे लाइ रहमत बणाए मोकिलियो सुभान अल्लाह वो जो रहमतुल आलमीन हुन जो पैगाम रहमत वारो मुसलमानों अवा इन मां अंदाज़ो कयो त छा इस्लाम खे दहशतगर्द चई सघिजे थो अलायो ॻाल्हाइण ते बदश कान्हे जो न दोस्तों अजीजो अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू जे ज़ात बाबरकात जेको तव्हां असांखे दीन ॾिनो आहे ओ दहशतगर्द दीन कोन्हे असांजो दीन अमन वारो दीन आहे मुस्लमान जी तारीख़ आहे मुस्लमान कॾहिं बि आगराई न कई
कहीं भी मुसलमान कैसा ज्यादती न कई आहे। इस्लाम जे कॾहिं असां वटि पहुतो आहे त मुंहिंजा दोस्त जंग सां कोन पहुतो आहे, तलवार सां कोन पहुतो आहे, तोब सां कोन पहुतो आहे। इस्लाम असां वटि मुंहिंजा अदा दोस्त भाले सां कोन आयो आहे। इस्लाम असां वटि जेकॾहिं आयो आहे त मज़े ऐं मुहबत सां आयो आहे। अल्लाह जा बाना आया, सालिह आया, वली आया, गौस आया, अल्लाह अल्लाह करण वारा नेक बाना आया। उन्हनि पंहिंजो अहिड़ो अखलाक माण्हुनि जे आॾो पेश कयो, अहिड़ो त मुंहिंजा दोस्त अखलाक पेश कयूं जेके सदन खां मजूसी हा, सदन खां हिंदू हा, सदन खां नसारा हा, अबा ॾाॾा ॾह पीढ़ियूं उन्हनि जूं काफ़र हा, पर मुसलमाननि जे मुहबत खे, अखलाक खे, किरदार खे ॾिसी मजबूर थी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे दीन में दाख़िल थी विया। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। ॾाढे ॾाढे मोहब्बत सां अल्लाह मुंहिंजा दोस्त हिकिड़ी लड़ाईअ में जंग में हज़रत अली करमल्लाह वजह करीम जो हिकिड़े काफ़र सां मुक़ाबिलो थियो। काफ़र वॾो बहादुर ऐं पंहिंजे इलाइक़े में, पूरे इलाइक़े जे अंदरि तमामु हिकिड़ो वॾो मशहूरु अब्दे वुद्द हुनजो नालो। हज़रत अली अहिड़े ज़ालिम खे बि शिकस्तूं ॾिनियूं। कई आया माण्हू जेके हज़रत अली सां मुक़ाबले करण लाइ जेके ईंदा हुआसीं नाकाम वेंदा हुआ, फ़ाइदो कोन वठंदा हुआ। अरब में हुननि जो नालो हो, भली केॾा बि बहादुर हुआ, पर हज़रत अली सां मुक़ाबले में शिकस्त खाई वेंदा हुआ। अहिड़े तरीक़े सां हिकिड़े ॿिए काफ़र जो वाक़ियो आहे। हज़रत अली सां मुक़ाबलो कई, ॾाढी जंग लॻी, ॾाढो झेड़ो थियो। हणंदे हणंदे आख़िर विढ़ंदे विढ़ंदे अली मुर्तज़ा वॾी ताक़त खां पोइ हुनखे दसे हेठि किराए विधो। आखिर बहादुरी त सही पंहिंजी जाइ ते आहे न। रुगो मुस्लमान बहादुर कोन थींदो आहे, मुस्लमान खां सवाइ ॿिया बि बहादुर थी सघनि था, या ख़ुदा जी दात आहे जंहिंखे ॾे। ख़ैर काफ़िर जबल हज़रत अली जे हेठां आयो, दसे हज़रत अली हुनखे सीने जे मथां चढ़ी वेठा। बसि हाणे हज़रत अली खंजर कढियो, खंजर कढी हाणे फरमाईंदे वार करे ख़तम करे छॾिया। इस्लाम जो दुश्मन आहे, दीन जो दुश्मन आहे, मुस्लमाननि खे मारींदो आहे, हिनखे क़त्ल कया। पाण जीअं जो खंजर कढियऊं, हुन काफ़र जेको हेठां सुतो पियो आहे, ॾिठई त हाणे वस को बि कोन्हे, हाणे पक मरां थो। बसि मुंहिंजे हाणे मरण जो वक़्तु आहे, ॿियो को बि वाह कान्हे, मरां थो। हुन दिलि में चयो हाणे मरां हुअई थो, भला कुझु त दिलि जो सूर मारियां। माज़ल्ला माज़ल्ला, हुन काफ़र हज़रत अली जे तरफ़ थुक उछलाई। माण्हू इज़ा यसल इंसान ताल लिसानु, इंसान जॾहिं न मायूस थींदो आहे त पोइ ज़ुबान दराज़ी कंदो आहे, या अहिड़ियूं किनियूं किनियूं हरकतूं कंदो आहे जेके अकुल खां ॿाहिरि हूंदियूं आहिनि। हुनजो ॾिठो त हाणे मरां हुअई थो, कमज़ोर आहियां, दसिजी वियो आहियां, बहादुरी जे हूंदे हेठां अची वियो आहियां। इजो तीर अली जो लॻो, मुंहिंजा आंडरा बि कढी छॾींदो, मरी त हुई वेंदुसि, भला पिछाड़ी सूर त मारियां। ईअं करे सोणे अली मुर्तज़ा जे तरफ़ हुनजो थुक उछलाई। अली मुर्तज़ा शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला नो टप ॾेई हुनजे सीने तां लही परे बीह रही। छा थो सम्झी? पाण अॻे जेकॾहिं अहिड़ो कमु हुजे हा त हिकु धक जे जाइ ते 20 ॿिया हणूं। मुंहिंजा दोस्त वरी हदीस पाक में ईंदो आहे, काफ़र सोच में पइजी वियो त मूं अहिड़ी त बेहयाई कई आहे जो मां त मरण जो लाइक़ु आहियां, बख़्शण जो लाइक़ु न आहियां। सलात मुंहिंजे हबीब ते। दुरूद दुरूद मुंहिंजे हबीब ते। काफ़र सोच में पइजी वियो आहे त छा सबब आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे, मजबूरी आहे, छो भला हज़रत अली मूंखे मारे हा, विढ़े हा, टुकड़ा करे हा, वधीक धक हणे हा, लही छो वियो? उथी पुछईंसि मूंखे छो छॾी? मां त छॾण जो लाइक़ु ई न हुअसि। हज़रत अली शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, ॻाल्हि ॿुध, असांखे मुहम्मद मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सबक़ ॾिनो आहे त जंहिंसां विढ़ो अल्लाह जे रज़ा जे लाइ विढ़ो,
अल्लाह ही रसूल जे लाए विड़ो, नफ्स जे लाए न विड़ो, जाती दुश्मनी जे लाए न विड़ो। असा विड़ंदा हूं मारींदा हूं तो खुदा कारण, खुदा जे दीन जे सरबुलंदी जे लाए। जमल मुंह तोखे दसे विधो ऐं तो बेहयाई करे थुक उछलाई त मूंखे नफ़सानी तरह कावड़ अची वई त मूंखे मारियो आहे, मूंखे थुक उछलाए हई आहे, मां हाणे हिनखे न छॾियां। पर दिलि में सोचुमि त जेकॾहिं हाणे मारींदोसांइ त अलाह कारण न हूंदो, इहो नफ़्स कारण हूंदो। अलीअ जी तलवार नफ़्स जे लाइ न वहंदी आहे, अलीअ जी तलवार अलाह जे दीन जे सरबुलंदी लाइ हूंदी आहे। मां दिलि में सोचियो त हाणे मरंदोसांइ मारींदोसांइ, मरी त वेंदे पर तुंहिंजो मौत जेको हूंदो सो अलाह कारण न हूंदो, नफ़्स कारण हूंदो जो मूंखे थुक उछलाए हई थी, उन ते करे मूंखे कावड़ आई आहे। हाणे कावड़ में मारींदोसांइ त नफ़्स लाइ मरंदे, ख़ुदा लाइ न मरंदे। तॾहिं छॾियो थमाए। काफ़र दिलि में चयो त वञ, केॾो त मुस्लमाननि जो अख़लाक़ आहे। जंग भी खुदा जे रज़ा जे लाइ, जंग में भी ज़ाती मक़सद न आहे, जंग में भी ज़ाती इरादो न आहे। हुन जे दिलि ते असर जो अली खे चई ला इलाहा इस्लाम कबूल के। गाल केड़ी ते हजरत अली साईं जे इस्लामी अखलाक। अदा जेकॾहिं इस्लाम जंग सां, तलवार सां, हथियार सां अचे हा, इहो काफ़र मुस्लमान कोन थे हा, मरी वञे हा, अली साईं जे हथां ख़त्म थी वञे हा, इनखे कलमो नसीब कोन थे हा। पर हजरत अली साईं अखलाक जो मुज़ाहिरो फरमायो, नतीजो इहो निकितो जो गैर मुस्लिम काफ़र जे दिलि ते असर थियो, पंहिंजे कुफ्र खे छॾे रसूलुल्लाह जे दीन में दाख़िल। इहो असांजे लाइ आम तरह सां मुस्लमाननि जे लाइ चयो वेंदो आहे। पूरी दुनिया में अॼुकल्ह त जनरल प्रोपेगेंडा कई थी वञे, इंटरनेशनल लेवल ते रोज़ादा टीवी रेडियो हर जाइ ते अख़बारूं, रोज़ादा इंटरनेट ते सारी दुनिया पई चवे मुस्लमान दहशतगर्द आहे, दहशतगर्द आहे। मुस्लमान दहशतगर्द कोन्हे, मुस्लमान अमन पसंद आहे। मुस्लमान खे अल्लाह ताला दिल दलाल अमन वारो उहो दीन नसीब फरमायो आहे, उहो नबी नसीब फरमायो आहे, उहो क़ुरान नसीब फरमायो आहे, जंहिंमें अल्लाह तबारक ताला जे दीन में मुस्लमान जो त तहफ़ुज़ आहे, पर गैर मुस्लमान जो भी तहफ़ुज़ आहे। अवां खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मसइलो सम्झी वञो। मसइलो ही आहे त जेकॾहिं मुस्लमाननि जो मुल्क आहे, जीअं असांजो पाकिस्तान आहे, मुस्लमान उन में हाकिम आहिनि, पर सभु त मुस्लमान कोन्हनि दादा। पाकिस्तान में हिंदू भी आहिनि, पाकिस्तान में यहूदी भी आहिनि, पाकिस्तान में नसारा भी आहिनि, पाकिस्तान जे अंदरि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इस्लाम ऐं दीन जा दुश्मन ॿिया बि मज़हब घणा आहिनि। हाणे जॾहिं सभई घणा आहिनि त हिन इस्लामी मुल्क खे चइबो दारुल इस्लाम। छा चइबो? चओ दारुल इस्लाम। पर वरी जंहिं जाइ ते गैर मुस्लिमनि जी हुकूमत हुजे, मिसाल जी अमेरिका आहे, रूस आहे, चाइना आहे, जापान आहे, हिंदुस्तान आहे, और इते वरी हुकूमत गैर मुस्लिमन जी आहे। इन मुल्क खे वरी चइबो दारुल हर्ब। हिन मुस्लमान जे मुल्क खे छा चइबो? दारुल चओ छा? दारुल इस्लाम। चओ गैर मुस्लमाननि जो मुल्क न आहे, मुस्लमाननि जो मुल्क आहे। ऐं ॿियो वरी उन जे मुक़ाबले में दारुल हर्ब, जंग जो मुल्क आहे। अल्लाह ताला जल जलालहु अमन वारो जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त दारुल इस्लाम में, मुस्लमाननि जे मुल्क में जीअं मुस्लमान जी इज़त महफूज़ आहे, अल्लाह ताला जो दीन फरमाए तो उन मुस्लमाननि जे मुल्क में गैर मुस्लिम जी भी इज़त ईअं महफूज़ आहे। हुन जे इज़त जी हिफ़ाज़त करणी आहे, हुन जे जान जी हिफ़ाज़त करणी आहे। जेके हक़ मुस्लमान खे मुंहिंजा अदा ममलकत ॾियारे थी, उहे साॻा हक़ गैर मुस्लिम खे ॾियारे थी, सवाइ इबादत जे ऐं ॿियनि मसइलनि जे जेके मख़सूस इस्लाम सां आहिनि, उन खां सवाइ बाक़ी दुनिया जा रियासती हक़ूक़ जहिड़ा गैर मुस्लिम जा तहिड़ा मुस्लमान जा अल्लाह ताला जल जलालहु अमन वारो जो दीन असांखे सबक़ ॾिनो आहे त मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन इस्लाम जेको हबीबल पैगाम आंदो आहे सो अमन अमान जो पैगाम आंदो आहे। बुखारी शरीफ जी हदीस पाक यादि अची वई आहे, दुरूद मुंहिंजे हबीब ते पढ़ंदो अल्लाह।
सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में हिकिड़ो शख्स आयो, बानो विकामी आयो। हुजूर हुनखे ख़रीद कयो, ख़रीद करे नबी पाक हुनखे वरी आज़ाद कयो, जंहिंजो नालो आहे हज़रत ज़ैद। छा आहे नालो साईं? पूरे क़ुरान में कंहिं बि असहाबी जो नालो कोन्हे, इन हिकिड़े असहाबी जो नालो। हालांकि सभिनि खां अफ़ज़ल इज़्ज़त में अबू बकर सिद्दीक़ आहे, पोइ हज़रत उमर आहे, हज़रत उस्मान आहे, हज़रत अली आहे, जलील क़द्र सहाबी आहिनि, पर उन्हनि जो नालो क़ुरान में कोन्हे। नालो क़ुरान में हिकिड़े ज़ैद जो। जॾहिं नबी करीम हुनखे बानो हो, ख़रीद कयो त बानो हो, ग़ुलाम हो, विकाइणो आज़ाद थियो। वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे चयो त ऐं ज़ैद तूं मां मुहम्मद जो पुटु। मक्के में मशहूर थियो, मदीने में मशहूर थियो ज़ैद बिन मुहम्मद। हालांकि हुनजे पीउ जो नालो हारिस, ज़ैद बिन हारिसा, हारिस जो पुटु हो, पर मुंहिंजा दोस्त पीउ जो नालो कंहिंखे कोन ईंदो, सभु चवंदा हा ज़ैद पुटु मुहम्मद करीम। हबीबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुनखे पाण सां गॾु रहाईंदा हुआ। सफ़र में हज़र में नबी करीम जी ज़ात बाबरकात जॾहिं पाण सवारी ते सवार हूंदा हुआ, ख़ुदा पाक जो कसम आहे कॾहिं कॾहिं ईअं बि थियो जो हसनैन करीमैन नबी पाक जा ॾोहिटा, बीबी ख़ातून जन्नत जा बचड़ा हुआ, कॾहिं कॾहिं उहे प्यादल हलंदा हुआ। उहो ज़ैद मुंहिंजे महबूब करीम सां बेल सवार हूंदो हो। शफ़क़त उन ज़ैद जा माइट ॻोल्हींदा 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 तलाश कंदे कंदे अलाए काॾे हिकिड़ो माण्हू मदीने शरीफ़ जे मंडी में आयो, पिड़ीअ में आयो। उते पिड़ीअ में वापार जे ख़्याल सां ज़ैद ते नज़र पियसि। उन मुल्क जो हो जंहिं मुल्क जो ज़ैद हो। सुञातई त हे त बड़ा हारिस जो छोकिरो आहे, ज़ैद नालो अथसि। हे जेको हेॾनि सालनि खां गुम हो, माउ पीउ हिन जा रोई रोई अंधा थी पिया आहिनि, हे त फलाणो आहे। उतां पिड़ीअ में मंडीअ मां वापसि वञी उन पीउ माउ खे ॿुधाईं त मां तव्हांजो छोकिरो ज़ैद मदीने में ॾिसी आयो आहियां। उनजो चाचो आहे, उनजो बाबो आहे, उनजी माउ आहे, उनजा भाउर, उनजो पूरो कबीलो मदीने पाक अची पहुता। मदीने पाक में तलाश करे हिनखे ॾिठऊं, हिन सां माउ मिली, भाउ मिलियो, पीउ मिलियो, चाचो मिलियो, भाकुर पाए रुना। ज़ैद खे अखियुनि में पाणी अची वियो। हाणे पीउ माउ चवनि पिया, ओ ज़ैद असां सां गॾिजी हल, तोखे जेकॾहिं मुहम्मद करीम ख़रीद कयो आहे 1000 रात 2000 ॾींदासीं, 3000 रात 6000 ॾींदासीं, डबल पैसा ॾेई तोखे आज़ाद कराईंदासीं, तूं असां सां गॾिजी हल। ज़ैद पियो चवे कुझु बि थी पवे मां मुहम्मद करीम खे न छॾींदुसि। वाह वाह, अदा पीउ कंहिं छॾियो आहे, अम्मा जहिड़ी जीजल कंहिं छॾी आहे, पर रहमत लिल आलमीन जी शफ़क़त अबे अम्मा खां बि वधीक। रसूलुल्लाह जो प्यार, महबूब जी बाछ, हबीबन करीमन जी गिराटी, मुंहिंजे हबीबन करीमन जी शफ़क़त अहिड़ी त हुई जो इंसान खां अबो बि विसरी वेंदो हो त अम्मा बि विसरी वेंदी। जॾहिं छोकिरे खे मिठो करे 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 थका, दिल में चयो त भला हाणे हुज़ूर खे चऊं त हुज़ूर चवेसि त भला पोइ हलंदो, उनखे मिंथ था कयूं। इहो वफ़द सिधो रसूलुल्लाह वटि आयो। सलात बुलंद आवाज़ मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक व सल्लम अलैहि। ज़ैद जा माइट रसूलुल्लाह जी दरबार में आया, हबीबन करीम खे पाण वटि वेहारियो, हवाला वरिता। माउ पीउ चवण लॻा, या रसूलुल्लाह महिरबानी कयो, असांजो ज़ैद असांखे मोटाए ॾियो, पैसा वठो। रसूलुल्लाह फरमाइनि था त मां मुहम्मद झलींदो सांस कोन, पर चांदो सांस कोन। जे तव्हां सां हले त भली हले, मां झलियासि कोन थो, भली तव्हां सां हले, मुंहिंजी हुनखे इजाज़त आहे। पर तव्हां चओ त मां चवांसि हलियो वञ, इहो न थींदो। असांजे महबूब कंहिंखे त कढियो ई कोन। अवां ॼणियो आहे, अवां निभायो आहे, अवां शफ़क़त ॾिनी आहे, अवां प्यार ॾिनो आहे, अवां नंढो करे वॾो कयो आहे, पर ख़ुदा जो कसम आहे मूंखे रहमत लिल आलमीन एॾो प्यार ॾिनो आहे जो मूंखां अबो बि विसरी वियो आहे, तमामु बि विसरी वियो आहे। मूंखे मजबूर न कयो। रसूलुल्लाह हुकुम कोन थो करे ऐं हुकुम कोन कंदो, बाक़ी महबूब इजाज़त ॾिए थो। हाणे हबीब जो समत त फ़ैसिलो मूं ते रखियो आहे, मां इम्तिहान में आहियां, हुज़ूर मुंहिंजो इम्तिहान थो
थो वठे त ज़ैद मूंखे थो प्यारो करे या अबे अम्मा खे थो प्यारो करे। हाणे हुज़ूर मुंहिंजे मथां रखियो आहे, जे मुंहिंजे मथां इम्तिहान आहे त मां इम्तिहान में कामयाब आहियां। अबो अम्मा छॾींदुसि, मुस्तफ़ा खे न छॾींदुसि। सभई जो सुभान अल्लाह। इहा रस्म न हुई, इहो रवाज न हो मुंहिंजा सोहणा। इहा का नफ़्सियाती तौर ॻाल्हि का रुगो माण्हुनि खे ॾेखारण जी कान हुई, पर हक़ीक़त हुई त मुंहिंजे महबूब नबी करीम अलैहिस्सलाम उहो अमन अमान ऐं सलामती जो पैगाम आंदो जंहिंजी का हद कान्हे। उन साॻे हज़रत ज़ैद खे वरी सरकार शादी कराई। कैसा ॿुधाया? सोचे 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 बि अलाए किथां जो आहे, कहिड़े कबीले जो आहे, कहिड़े मुल्क जो आहे, बानो आहे, पर वाह नबी तो ता कुर्बान वञा, महबूब पंहिंजे सगी पुफीअ जी धीअ सां शादी कराई। चओ सुभान अल्लाह। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वालिद मोहतरम जी भेण आहे, मुंहिंजा दोस्त नबी करीम अलैहिस्सलाम जे ॾाॾे जी न्याणी आहे, हबीबन करीमन जी सगी पुफी आहे। उन सगी पुफीअ जी न्याणीअ सां रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ज़ैद खे शादी कराई आहे। उन शादीअ मां हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पुटड़ो ॼाओ आहे, जंहिंजो नालो आहे हज़रत उसामा। छा आहे नालो? हज़रत उसामा बिन ज़ैद रज़ी अल्लाह ताला अन्हु। उन उसामा खे नबी करीम जी ज़ात हिकिड़े लश्कर में मोकिलियो आहे। हज़रत उसामो पाण थो ॿुधाए, बुखारी जी हदीस आहे, दुरूद पढ़ त मां हदीस पूरी करे छॾियां। वो ज़ैद काॾे हो ख़बर अथव? ॿुधायो त घणा ई दफ़ा दफ़र विसरियो थो वञे मथां हाथ। वो ज़ैद महबूब जे हयातीअ में नबी पाक जे ज़िंदगीअ में हिकिड़ी जंग में शहीद थी वियो। ऐं महबूब जी ज़ात बाबरकाह जे इल्म तां कुर्बान वञा। हदीस में ईंदो आहे त मदीने शरीफ खां केतिरा मैल परे लड़ाई पई हले, केतिरा मैल, सवे मैल परे हज़रत ज़ैद भी आहे, हज़रत ख़ालिद बिन वलीद भी आहे, ॿिया सहाबी भी आहिनि, जंहिंमें हज़रत जाफ़र तैयार नालो आहे, महबूब करीम जो सॻो सौट आहे। उनखे हबीबन रवानो कयो आहे। जंहिंमहिल लश्कर रवानो थियो, हुज़ूर फरमाइनि था ज़ैद जी क़िबला वञो, हाज़िर क़िबला, इस्लाम जो झंडो तुंहिंजे हथ में आहे, सिपा सालार तूं हाज़िर क़िबला। चई मुंहिंजे हबीब फरमायो ज़ैद जेकॾहिं तूं शहीद थी वेंदे त पोइ तुंहिंजे शहादत खां पोइ इस्लाम जो झंडो हज़रत जाफ़र तैयार खणंदो। ओ जाफ़र तैयार जे तूं शहीद थी वे त हिन झंडे खे ख़ालिद बिन वलीद खणंदो। अरे ख़ालिद बिन वलीद झंडो हथ में खणंदो त अल्लाह जे फज़ल सां हुनजे हथ ते कामयाबी थी वेंदी। सुभान अल्लाह। काथे वेठा आहिनि? चओ मदीने में। दादा काथे वेठा? हबीब अॻे ई पियो ॻाल्हि करे, हीअं थींदो हीअं थींदो हीअं थींदो। लश्कर रवानो थी वियो। जंहिंमहिल मुजाहिद उन मैदान में पहुता, लड़ाई हली आहे। हबीब वेठो मदीने पाक में आहे, वेठो मस्जिद नबवी में आहे। थोरी देरि गुज़री, हबीब जे अखियुनि मां लुढ़क वही पिया। असहाबनि चयो या रसूल अल्लाह छा ॻाल्हि आहे? पाण फरमाइनि था मां मोहम्मद ॾिसां थो त ज़ैद शहीद थी वियो आहे। उनजो झंडो हज़रत जाफ़र तैयार खयो आहे। थोरी देरि गुज़री, हबीबनि जा वरी लुढ़क वढ़ा। पाण फरमाइनि था जाफ़र बि शहीद थी वियो आहे, मुंहिंजो सॻो सौट आहे। हबीबन थोरी देरि खां पोइ फरमायो ओ मुस्लमानो तव्हांखे मुबारक हुजे, इस्लाम जो झंडो हज़रत ख़ालिद बिन वलीद खयो आहे। ऐं मुबारक अथव जो अल्लाह जे फज़ल सां इस्लाम खे ख़ुदा सोभ ॾिनी आहे। ख़ालिद बिन वलीद कामयाब थी वियो। काथे मदीनो आहे, काथे मुल्क आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ में रिमोट कंट्रोल आहे। हबीब जे हथ में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पावर आहे। अल्लाह जो नबी ॾिसे वेठो, सवन महलनि ते जंग हले पई, पर नबी करीम जी पंहिंजे ग़ुलामनि जे मथां नज़र आहे। चओ सुभान अल्लाह। ऐं वञण खां अॻे ई ॿुधाइनि था तरतीब वार त अॻ में ही शहीद थींदो, पोइ ही थींदो, पोइ ही थींदो। ऐं नतीजे खां बि ॿुधाइनि था त फलाणे खे कामयाबी थींदी। वरी आइनि टाइम ते उहो वाक़ियो थियो, पेश आयो, त वरी हबीब नंबरवार ॿुधाईंदो हुयो त फलाणो शहीद थी वियो, फलाणो शहीद थी वियो, फलाणो शहीद थी वियो। जंहिंमहिल हज़रत जाफ़र तैयार जे शहादत जी नबी करीम ॻाल्हि कई, मस्जिद नबवी में वेही थोरी देरि गुज़री, हबीब जाफ़र जे घर सौट हो, उते विया। जाफ़र जा नंढड़ा बचड़ा हज़रत
अब्दुल्लाह बिन जाफर हुन जो नालो आ, बे जो नालो गालिबन मोहम्मद बिन जाफर आ। नंढड़ा हबीब बिन्हीअ खे सॼो आ, शफ़क़त जो हथ घुमायो आ। ॿई नंढड़ा ड्रोड़ थी अची हुज़ूर जे झोलीअ में वेठा। नबी करीम जी ज़ात हिकिड़े जे बि मथे ते हथड़ो घुमायो, ॿिए बचड़े जे मथे ते हथ घुमायो। हबीब जा लुड़क वेही रहिया आहिनि। जेका जाफर जी घरवारी आ उहा हबीब ॾे निहारे चवे थी, या रसूल अल्लाह, सम्झां थो त जाफर जा बच्चा यतीम थी विया आहिनि। अॼु अव्हां जो जाफर जे बच्चनि खे झोली में विहारे उन्हनि जे मथे ते हथ घुमायो था, मां सम्झां थी या रसूल अल्लाह, अॼु हज़रत जाफर शहीद थी वियो। पाण फरमाइनि था, तोखे मुबारक हुजे, तूं शहीद जी घरवारी आहे। क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में तूं शहीद सां गॾु हूंदीअ। हे ॿई बचड़ा शहीद जा बच्चा आहिनि। तुंहिंजे मुड़ुस खे शहादत मिली आहे, पर अलाह ताला जो फज़ल आहे, जंहिं जंग में तुंहिंजो मुड़ुस शहीद थियो आहे उन जंग खे अलाह ताला मुस्लमाननि जे फ़ाइदे में फतह याब फरमाए छॾियो। हाणे अंदाज़ो लगा त उन महबूब करीम अलैहिस्सलाम जे ग़ुलाम ज़ैद सां हबीबन खे केॾो प्यार हो, ऐं उहो उसामो वरी ॿी लड़ाई में वियो आहे। हज़रत उसामो पाण थो चवे, असां लड़ाई पे कई, लड़ाई करण खां पोइ असांखे ख़ुदा ताला कामयाबी ॾिनी, अहिड़ी कामयाबी ॾिनी जो जेके बि काफ़र हासे शिकस्त खाई आहे, जंग ख़तम थी वई, मुस्लमान खे फतह मिली, पर हिकिड़ो काफ़र अहिड़ो हो जो असांजे कंट्रोल में न पियो अचे। सम्झो था, असांजे कंट्रोल में न पियो अचे। हिकिड़ो पिया सभु भरी बीही आहे, गिरफ़्तार थिया ऐं जंग ख़तम थी वई। हिकिड़ो काफ़र हीअं जो वञे चहते हमिलो करे तंहिंखे मारे विझे, वरी हीअं वञे चहते हमिलो करे तंहिंखे मारे विझे, वरी हेॾे वञे, माना मुस्लमान पियो मारे, पर जाॾे छितो थी पियो, जाॾे वञे ताॾे मारींदो अचे, हेॾे वञे होॾे वञे, हेॾे वञे मारींदो अचे। हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह ताला जो पुटु हज़रत उसामो थो चवे त मां ऐं ॿियो फलाणो सहाबी असां वञी हुन जो घेरो कयो, बणाइण खे पकड़ियो, सभिनि खे लाह थो कढे, मारे छॾी हरू भरू बेगुनाह। जंग बि ख़तम थी वई आहे, त बि नथो मिड़े, मारो कुझु वकड़ ॾियोसि। पोइ चयो त असां ॿिन्ही सहाबनि हिकिड़ो हेॾो फिरी आयो, हिकिड़ो हेॾो फिरी आयो, असां हिन ते कंट्रोल जमल करे तलवारूं उभूं कयूं। उन काफ़र चयो, ला इलाहा हज़रत ज़ैद जो पुटु हज़रत उसामो थो चवे, ॿियो जेको मुंहिंजो साथी उनखे छॾे, उनखे छॾे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ते छॾियोसि। पर हज़रत ज़ैद थो चवे त मूंखे गौस जो जोश आयो, मूं दिलि में सोचियो त हेतिरा माण्हू मारिया अथई, मुस्लमान बि कोन थियो आहे, असांखे वेझो ॾिसी सोढ़ो ॾिसी हाणे थो ला इलाहा इल्लल्लाह चई सिर बचाए, सिर थो बचाए, मुस्लमान कोन थियो आहे। हुन मुंहिंजे साथी त हुनखे छॾे ॾिनो, पर मां हुनखे तलवार हणी मारे विधो। सम्झो था, मरी पियो, ख़तम, ॻाल्हि ख़तम थी। उन मुंहिंजे साथी चयो, छो मारी? कलमो जो भरी पे ला इलाहा इल्लल्लाह पे चई त मुंहिंजो ला इलाहा इल्लल्लाह भउ में पे चई, सिर बचाइण लाइ पे चई, ख़ौफ़ जे करे पे चई, चई तुंहिंजी मर्ज़ी, पर मां रसूलुल्लाह खे ॿुधाईंदोसि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मोटी आया, मदीने पाक पहुता, हबीबन करीमन खे सॼो किसो ॿुधायो। हाणे आओ साम्हूं केरु आहे? नबी जे प्यारे फर्ज़ंद हज़रत ज़ैद पुटेले जो फर्ज़ंद आहे, जंहिंखे नबी करीम पुटेलो सॼो, उनजो पुटु आहे। हबीब खे उसामो बि प्यारो आहे, पर नबी करीम जी ज़ात उसामे खे चवनि था, उसामा, जॾहिं हुन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चयो पिए तो छो हुनखे मारियो? अर्ज़ कई, या रसूलल्लाह, बचाव ख़ातिर, सिर बचाइण जे लाइ, ख़ौफ़ में असां जूं तलवारूं ॾिसी पोइ हिन ला इलाहा इल्लल्लाह चयो हो, तॾहिं मूं हिनखे मारियो। रहमतुल लिल आलमीन फरमाए था, हल्ला शक़क़त क़ल्बहू, ओ उसामा, ॾे ख़बर, तो हिन जे दिलि खे चीरे ॾिठो हो छा? तुंहिंजी नज़र दिलि ते पई छा त हे दिलि सां कोन थो चवे ऐं ख़ौफ़ में थो चवे? उसामा, यादि रखजांइ, अल्लाह ॼाणे त तूं ॼाण, मां क़यामत में इन खून जो तुंहिंजो ज़ामिन कोन आहियां। जागो था, छा रसूलुल्लाह फरमायो?
खबरदार उसामा जॾहिं हुन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चयो हो त मां इहो अहिड़ो पैगाम आंदो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो जेको बि चवे हुनखे अमान हुनजी इज़त महफ़ूज़ आहे, हुनजो माल महफ़ूज़ आहे, हुनजी जान महफ़ूज़ आहे, हुनजो खून महफ़ूज़ आहे, हुनजो आबरू महफ़ूज़ आहे, हुनजो माल महफ़ूज़ आहे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह में वॾो पावर आहे। हुन ला इलाहा इल्लल्लाह भली तलवार जे छांव में चयो, हुन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह भली सिर पचाइण लाइ चयो, पर मां मुहम्मद थो चवां भली तलवार जे हेठां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवे मां मुहम्मद हुनखे अमान ॾेई छॾींदो आहियां। हाणे तूं ॼाण तुंहिंजो ख़ुदा ॼाणे इन खून जो फ़ैसिलो ख़ुदा वटि थींदो। मां मुहम्मद इन खून खां बेज़ार आहियां। तो तमामु वॾो गुनाह जो कमु कयो आहे, तोखे हुनखे मारणो न हो, तोखे छॾे ॾियणो हो, भला वधि में वधि हुनखे गिरफ़्तार करी आहे, मूं वटि फ़ैसिलो थिए हा। मालूम ईअं थियो त रसूलुल्लाह जे ज़ात जो पैगाम अमन जो पैगाम। कहिड़ो पैगाम आहे? अमन जो, सलामती जो पैगाम आहे। पोइ जेको सलामती जो पैगाम आहे उन्हीअ खे दहशतगर्द चवणु, माज़अल्लाह उनखे बदनाम करणु, उन इस्लाम जे लाइ नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक घाट घड़णु ऐं इस्लाम खे नऊज़ बिल्लाह तबाह करण जूं साज़िशूं करणु, मुंहिंजा दोस्त किथे सही लॻनि थियूं पियो। अलाह खां दुआ आहे रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे दीन सचे इस्लाम जी मदद फरमाए। असां मुस्लमाननि पंहिंजो दीन पाण छॾियो आहे, असां पंहिंजे मज़हब खां पाण पुठीरा थिया आहियूं। जेकॾहिं असां दीन खे मज़बूती सां पकड़ियो, अलाह जो ज़िक्र कयूं, अल्लाह पाक जल जलालहू मन वालो जी नमाज़ पढ़ूं ऐं पाण खे पाक साफ़ बनायूं, अल्लाह ताला फरमाए थो कद अफ़लह मन तज़क्का, बेशक कामयाब उहो माण्हू आहे जेको पाण खे पाक सुथरो रखे। व ज़कर रस्म रब्बिही फसल्ला, ऐं अल्लाह जो ज़िक्र भी करे ऐं नमाज़ भी पढ़े। असांजो ईमान आहे अल्लाह जो क़ुरान सचो आहे। तव्हांजो कहिड़ो अक़ीदो आहे? अल्लाह जो क़ुरान सचो आहे। अल्लाह ताला जॾहिं सचे क़ुरान में फरमाए थो कद अफ़लह मन तज़क्का, बेशक उहो कामयाब आहे जे पाण खे पाक साफ़ सुथरो रखियो। व ज़कर रस्म रब्बिही फसल्ला, ऐं पंहिंजे रब्बुल आलमीन जो ज़िक्र कयईं, नमाज़ पढ़ियईं। रब करीम जी ज़ात बाबरकात जे ॾसर नुस्खे ते पाण अमल कंदासूं। जेकॾहिं तव्हांखे को सुठो माण्हू चवे अबा नवाब शाह जो ही रोड आहे, सिधो वठियो वञा, सिधो नवाब शाह पहुची वेंदे। हिकिड़े मोतबर माण्हू तोखे दग ॾसियो ऐं सिधो नवाब शाह पहुची वे, जन्नत ऐं कामयाबीअ जो दग अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ॾसियो आहे। मुंहिंजा दोस्त अञा ॿिए कंहिंजे दग में को शुबहो शक एक्सीडेंट रुकावट थी सघे थी, लेकिन जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल दग ॾसियो आहे, का बि रुकावट कान्हे, रुगो हलण जी देरि आहे। ॾाढो हली पवे त ॿेड़ा ई पार। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद अल्लाह से ताला असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। टाइम पूरो थी वियो, वरी इंशाअल्लाह हयात थी आहे त ॿ टे ॻाल्हियूं अॻिते ॿिए भेरे इंशाअल्लाह ताला कंदासीं। लेकिन दोस्त चिठी लिखी आहे, चवे थो त असां टाइम वधायो, यानी 6 बजे कयो तकरीर जो थो त पोइ नमाज़ जो बि वधे। छा सलाह वधे? पाण हमेशह 2 बजे पढ़ंदा आहियूं, हाणे भला ईंदड़ जुमे ते 2:30 बजे। राज़ी? अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। बात थी बिल्कुल हरी, असगर आशिक आहिनि उहे, जंजी बात थी बिल्कुल भली। सामी सदा हिन सैर में हिंगलाज विया है जंगली, सामी सदा हिन सैर में हिंगलाज विया है। जोगी हला ई जग छॾे सबका मढ़ी क्यों ठली, जोगी हला ई जग छॾे सबका मढ़ी क्यों ठली। चलो पसे जान बसंदो हर रंग में बयड़ाली, चलो पसी जान बसंदो हर रंग में बयड़ाली। सामी सदा हिन सैर में हिंगलाज विया है जंगली। मुशाहिदो पसी महबूब जो
जोगी वया जिय में जली मुशाहिदो पसी महबूब जो जोगी वया जिय में जली काथे मुला मंसूर जा काथे कुरैशी अरबली काथे मुला मंसूर जा काथे कुरैशी करबली सामी सदा इन सैर में हिंगलाज है जमहरी पाण खूं जे पाक जा बोले लधूं तिरजी गली पाण खां जे पाक जा बोले लधूं तिरजी गली रहमन जे रोशन से थिया चांदी थिया आहिन चली रहमन जे रोशन से थिया चांदी थिया आहिन चली सामी सदा हिन सैर में हिंगलाज है जम हली न सके जनने तुटो ढोल पियो तन ते ढिली न सके जनने सको ढोल पियो तन ते ढिली असगर आशिक आहिन उहे जंहिंजी बात थी बिल्कुल भली असगर आशिक आहिन उहे जंहिंजी बात थी बिल्कुल भली सामी सदा इन सैर में हिंगलाज है जम हरी सदके आया नेड़े दरबार मदीना दरबार मदीना कर दे दिली रोशन गुलजार मदीना गुलजार मदीना थी मां सदके आया नेड़े दरबार मदीना दरबार मदीना अल्लाह की कसम दूर जदा रोजा दिखी दे जिस्म कनू पेल वदाओ दिल चिकी दे नहीं रज जा अखियां देखा गोल खुवार मदीना दरबार मदीना कर दे दिली रोशन गुलजार मदीना गुलजार मदीना आई नगरी मिठे नूर भरे कमर शिकन दी चाती कसम खुदा पाक है अरबी वतन दी चाती कसम खुदा पाक है अरबी वतन दी रब पाक को प्यारा है दयार मदीना दरबार मदीना कर दे दिली रोशन गुलजार मदीना गुलजार मदीना सीमा सदके आया नेड़े दरबार मदीना दरबार मदीना सलात सही नजमी करीम जे दरियत हरते सुल्तान शन शाह झुकवे दिन नहीं रहंदे होश नवाबी दा किसे मैं बालड़ मुकवे दिन ओदी नूरी ओ नूर तजली तू शहबाज पखी उक चुकवे दिन ओदी कमली काली दे विच दिलकश बदकार ते मुजरम नुकवे दिन थीमा सदके आया नेड़े दरबार मदीना
दरबार मदीना। आ देख सदीक अकबर फारूक उमर को हर वक्त लाई दीद बैठे लज परवर को, हर वक्त लाई दीद बैठे लज परवर को। जहीं दीद रले निखड़न वल यार मदीना, दरबार मदीना। कर दे दिली रोशन गुलजार मदीना, गुलजार मदीना। थीवा सदके आया नेड़े दरबार मदीना, दरबार मदीना। जिवें दर ते सदी साईं वे खरा तो अता कर, ये वक्त दिए इश्क अंदर जिंदड़ी फिदा कर। महशर विच आखने आया हुबदार मदीना, दरबार मदीना। कर दे दिली रोशन गुलजार मदीना, गुलजार मदीना। थीमा सदके आया नेड़े दरबार मदीना, दरबार मदीना। अल्लाह 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 अल्लाह। मुखे अरबी घोट घुराए छल दिल बरजे पैगंबर जे पाड़े मरामा, पाड़े मरामा। हेरे कीन मरामा, हाँ हाँ हेरे कीन मरामा। अल्लाह 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 अल्लाह। मुखे अरबी घोट घुराए छल दिल बरजे पैगंबर जे पारे मरामा, पारे मरामा। हेरे कीन मरामा, अल्लाह हेरे कीन मरामा। अल्लाह 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 अल्लाह। अल्लाह चाहे रखो हिन शहर में यारो, हर लागा पो लाहे अदा पो। निकरा घरामा, निकरा घरामा। हेरे कीन वरामा, अल्लाह हेरे कीन वरामा। अल्लाह 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 अल्लाह। मुखे अरबी घोट घुराए छल दिल बरजे पैगंबर जे पाड़े मरामा। हेरे कीन वरामा, हाँ हाँ हेरे कीन वरामा। अल्लाह 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 अल्लाह। जन्नत जियरन लया मदीनो, आखुशी खबरी मंजार कबरी, आखुशी खबरी मंजार कबरी। तारों तरामा, तारों तरामा। हेरे कीन वरामा, अल्लाह हेरे कीन वरामा। अल्लाह 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 अल्लाह। मुखे अरबी घोट घुराए छल दिल बरजे पैगंबर जे पाड़े मरामा। हेरे कीन वरामा, अल्लाह हेरे कीन वरामा। अल्लाह 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 अल्लाह। बशर दी महबूबा मिठे के पार
ज़ारत भी क्या ठप थरामा हेरे की न वरामा अल्लाह हेरे की न वरामा अल्लाह 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 अब्द रहीमा ओदे हलण जो बेहद बाणा समरो न साणा कीअं संबे रामा हेरे की न वरामा अल्लाह हेरे की न वरामा अल्लाह 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 ए दिल्ली ए दो तरफ न रोई इंशा अल्लाह बारे महीने सागे महीने मोटी हलवो मदीने हाँ हाँ मोटी हलवो मदीने अल्लाह 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 उठी जाग जंदड़ी जुलसूं इथों लॾ उठी जाग जंदड़ी जुलसूं इथों लॾ संभलण न ॾेसि पहुता जॾां सॾो संभलण न ॾेसि पहुता जॾां सॾो उठी जाग जिंदड़ी जुलसूं इथों लॾ उठी जाग जिंदड़ी जुलसूं इथों लॾ हाय हाय करे दे गुज़र गई हयाती अपने अंदर विच पायो न जाती अपने अंदर विच पायो न जाती माया वॾाई रोला सुनी तॾ माया वॾाई रोजा सुनी तॾ उठी जाग जिंदड़ी जुलसूं इथों लॾ उठी जाग जिंदड़ी जुलसूं इथों लॾ हेतिरे जहां दी सभु हवा है कुल शइ फानी रब को बका है कुल शइ फानी रब को बका है कली जान हो सही जुल सही न कोई गदो कली जान हो सही जुल सही न कोई गदो उठी जाग जिंदड़ी जुलसूं इथों लॾ उठी जाग जिंदड़ी जुलसूं इथों लॾ संभाल बदा बुनियाद अपना हाय बुनियाद तेरी मुठ खाक दी है लख करोड़ दी जन्नत तेरी ते को दलोड़ कपड़े खुराक दी है मियां यारा सब ख्वार मियां बखता सचियार मोहम्मद पाक दी है